अल्लाह अकबर करे तव्हां हथ वधी बि ख़ामोश रहंदो, जंहिंखे सुभानक अल्लाहुम्मा व बिहम्दिका याद आहे सो भली पढ़े। उन खां बाद में वरी 3 तकबीरूं चइबियूं, अल्लाह अकबर हथ छॾे ॾिबा, अल्लाह अकबर हथ छॾे ॾिबा। 3 दफ़ो अल्लाह अकबर हथ वधी ख़ामोश थी बीहो। पेश इमाम क़िराअत कंदो, सूरत पढ़ंदो, रुकू में वेंदो, उन खां बाद में सजदा कंदो, सजदा करे वरी ॿी रकात ॾे जॾहिं उथंदो त वरी उथण सां अलहम्द पढ़ंदो, अलहम्द पढ़ी सूरत पढ़ंदो, अलहम्द सूरत खां बाद में चवंदो अल्लाह अकबर। पोइ अवां रुकू में न वञिजो, अवां बीही हथ मथे खणी कननि ताईं हेठि छॾे ॾिजो। वरी ॿियो दफ़ो अल्लाह अकबर हथ छॾे ॾींदा, 3 दफ़ो अल्लाह अकबर हथ छॾे ॾिजो। 4थे दफ़े खां बाद में अवां रुकू में वेंदो, पोइ सजदा कंदो, नमाज़ पूरी थींदी। नबी पाक फरमायो आहे, जेको ईद जो ख़ुतबो नथो ॿुधे उन जी ईद थी कान का, गोया हुन निमाज़ पढ़ी कान का। तंहिंजे करे मुख़्तसर टाइम में जेको ख़ुतबो थिए उन जे लाइ बि इंतज़ार करे ख़ुतबो ॿुधी दुआ ख़ैर जी घुरी वञिजो। अल्लाह ताला जल जलालुहु मन वालु तव्हांजी ईद क़बूल फरमाए, अवां जे सदके ख़ुदा असांजी बि क़बूल फरमाए।